जिनासे नवां खे ॿुधायूं पिया त मास्तरी लाइ IBA टेस्ट पास कंदड़ उम्मीदवार कराची में सरापा एहतिजाज बणियल आहिनि। उम्मीदवारनि कराची प्रेस क्लब खां CM हाउस ॾांहुं मार्च जी कोशिश कई त पुलिस खेनि रोके वरितो। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे शहज़ाद जलपाणी। जी शहज़ाद। मास्तरी जे लाइ IBA टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि जो अॼु रेड ज़ोन ॾांहुं इहे वधी रहिया आहिनि। पुलिस पारां गिरफ़्तारियूं जारी आहिनि। पुलिस केतिरनि ई उम्मीदवारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं हिननि उम्मीदवारनि जो चवणु आहे त मुसलसल 150 ॾींहंनि खां ही एहतिजाज करे रहिया हुआ। उन बावजूदु हुकुम जो को बि नुमाइंदो हिननि सां ॻाल्हियुनि लाइ लड़ी न आयो आहे। उन जे करे ही जेको आहे एहतिजाज मार्च जी सूरत इख़्तियार करे ही वज़ीर आला हाउस ॾांहुं मार्च करे रहिया हुआ। एहतिजाज पंहिंजो रिकॉर्ड कराइण लाइ वञी रहिया हुआ त पुलिस हिननि खे हिते रंड हणी रोकियो हुयो। 5 महीननि खां सिरापा एहतिजाज आहियूं। सिंधी जो कोई अहिड़ो शहर न छॾियो आहे, अहिड़ो कोई प्रेस क्लब न छॾियो जिते असां एहतिजाज न कयो। इवन असां पैदल मार्च करे इस्लामाबाद प्रेस क्लब ते पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड कराए मोटी आया आहियूं। सो असांजो साफ़ मुतालबो आहे त इलेक्शन दौरान हिननि जेके असांजो टाइम पीरियड ज़ाया कयो पूरो साल वो असांखे वापस ॾिनो वञे। हमें हमारा हक दिया जाए क्योंकि हम यहाँ 4 सालों से इंतजार कर रहे हैं। हमें हमारा हक नहीं दिया। पास होने के बावजूद फेल वाले लोगों को सीटें दी गई हैं। तो बराए मेहरबानी हम यहाँ 150 दिन से एहतिजाज कर रहे हैं। CM साहब से और बिलावल साहब से हमें सबसे रिक्वेस्ट है कि हमें जल्द अज जल्द ऑफर ऑर्डर जारी किए जाएं। और पुलिस जी हिते वॾी नफ़री पिणु मौजूदु आहे। रंडकू हणी पुलिस हिननि खे रोकियो। उन बावजूदु ही जॾहिं रंडकू क्रॉस करे ही रेड ज़ोन ॾांहुं वधणु लॻा त पुलिस हिननि उम्मीदवारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। हितां तक़रीबन जेके बि उम्मीदवार हिन पासे बीठल हुआ हिते ऐं उन्हनि खे उन्हनि मां घणनि खे ई जेको आहे गिरफ़्तार करे हींअर थाणे ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस जी वॾी नफ़री हिननि लाइ मौजूदु हुई। हिननि खे रेड ज़ोन ॾांहुं वञण खां रोके रही हुई। हाणे हिननि खे गिरफ़्तार करे थाणे ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे। जी।